अस्सलाम वालेकुम दोस्तों, या अली मदद जी भी असांजो चैनल सब्सक्राइब न कयो सब्सक्राइब कनि ऐं घंटी खे दॿाइनि। अव्हांजी वॾी महिरबानी थींदी। ऐं जंहिं बि लाइक न कयो आहे उहे लाइक कनि ऐं हाणे अव्हां वीडियो ॾिसी सघंदा। इंस्पेक्टर फोन तो लगा। जी बाबा साईं। मूंसां हिकु दफ़ो खिली ॻाल्हाए, मां तुंहिंजी कदमनि में चंड तारा विछाए छॾींदुसि। चंड तारा उन ॾींहुं वॾो मौत बर्फ़ थी माण्हुनि खे ॾिसी अॼु ॻाल्हाए। वरी हू पोइ चेयरमैन थींदो। तुंहिंजा हीअ बोझ पखनि जी लालच ते वोट खपाईंदा आहिनि। कुछ भी कोन थींदो, छो जो असां पंहिंजी गुरबत खे अंदर में घोटे मारे छॾियो आहे। छो जो तूं जंहिं चेयरमैन जा हॾा खाईंदो आहीं, हू इलेक्शन में खटींदो न, हारींदो। अरे तो के सब खबर हुई, तेरे भरी संसार में मुझे अकेले पुट का सवाए मुझे केर हो, केर हो मुझो। तुम भाई मुझे जिक्र आयो तो बचा वक्त वॾो बेदर्द आहे। सुभाणे जेकॾहिं तव्हांखे कुझु बि चयो त मां पाण खे कॾहिं बि माफ़ न करे सघंदुमि। जे मुंहिंजो पुट कुठो आहे उनजो मूंखे सिर खपे, सिर नेखे बि रत में लाल करे अच। असमा मुझे जालिम नापाक करे मुझे वेजे न दिस मुझसे अड़ जुल्म न कर। मां तोखा बिना जी न सकंदस। खुदा के मन यार, कातिशल यार, मां तुझे काबिल ना है रही। माने जीवन जा वायदा गड क्या उहे सो वायदा विसारी मुझे किलो करे छड़ी हली थी वनी। दिल भर ना सुमन ना चेयरमैन, अॼु मां तुंहिंजा एतिरा त टुकड़ा कया जो पूरो शहर भी तुंहिंजा टुकड़ा मेरे न सघिया।